नाज़िर नवाबशाह सकरण जे तालके अस्पताल जो एमएस डॉक्टर मुइनुद्दीन शेख क़रोना वेघे फोत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरठ वीडियो रिपोर्टर मंज़ूर ॿगهيو। जे मंज़ूर इन हवाले सां अपडेट कजो। अस्पताल सकरण जो मेडिकल सुपरिटेंडेंट है डॉक्टर मुइनुद्दीन शेख अॼु कराची जी निजी अस्पताल में फोत थी वियो आहे। डॉक्टर मुइनुद्दीन शेख जी कुछ ॾींहं पहिरियां जेका कोरोना वायरस जी टेस्ट हुआ पॉजिटिव आई ऐं जंहिंखे अस्पताल में जेको दाख़िल कयो वियो ऐं उन खां पोइ गणती जोगी हालत में उनखे 3 ॾींहं अॻु जेको आहे कराची मुंतकिल कयो वियो ऐं हिन वक़्तु जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे मौजूदा शहीद बेनज़ीराबाद जो डॉक्टर यारा अली जमाली उन इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त डॉक्टर मुइनुद्दीन शेख जी जेका आहे उहा कराची जी निजी अस्पताल में कोरोना वायरस सबबि फोत थी वियो आहे ऐं जीअं ई हुनजो लाश जेको आहे नवाबशाह पहुचाए वेंदो त हुनजो SOP जेको आहे दफ़नायो वेंदो। जीअं त डॉक्टर मुइनुद्दीन शेख जेका रिहाइश आहे उहा नवाबशाह जे इलाइक़े मनोआबाद में आहे। जी।